मीरपुर खास हाई कोर्ट बार और डिस्ट्रिक्ट बार के ओहदेदारों की हलफ-बर्दारी तकरीब का इनेकाद किया गया, जिसमें मेहमान खास जस्टिस सुप्रीम कोर्ट सलाउद्दीन पंवर ने शिरकत की। जस्टिस सलाउद्दीन पंवर ने अपने खिताब में कहा, ड्रग ट्रैफिकिंग, आइस जो या मंशियात जो कारोबार तमाम ज़ोर है। सच्ची गाल है तो मूँ पूरी कोशिश कई एज ए हाई कोर्ट जज आउट ऑफ बॉक्स वही मूँ लेजिस्लेशन भी कराई, एक्ट मूँ पंहिंजे एफर्ट्स से एक्ट भी अची वियो, पर हाँ अमल केर कंदो। CSS ऑफिसर पढ़ी अचन था, CSS करे अचन था, पर उनके थोरो एहसास कोने त असी कैंसर पिया ॾियूं माण्हुनि खे, असां ही अलो की था करे सघूं। मूंखे यादि आहे जॾहिं मूं फर्स्ट टाइम केस टेकअप कयो हो, उन वक़्तु 4 लख माण्हू से पंहिंजे लाड़ जा लोअर सिंध जा माउथ कैंसर जा पेशेंट हुआ रजिस्टर्ड, ऐं 10 लख माण्हू क्यू में हुआ, प्री कैंसर कंडीशन में हुआ। ऐं हाणे शायदि असां सभिनी जे कमाल जे करे ऐं असां सभिनी जी एफिशिएंसी जे करे ऐं CSS ऑफिसर जज असां सभिनी जी शायदि ऐं वकील असां सभिनी जी कलेक्टिव एफर्ट्स जे करे शायदि 20-30 लख माण्हू कैंसर में हूंदा। स्कूल कॉलेजनि जा पंहिंजा मसइला आहिनि, नियाणियुनि खे तइलीम जा इशूज़ आहिनि, एजुकेशन में 4 मिलियन 40 लख ॿार गवर्नमेंट स्कूल्स में जे अंडर अम्ब्रेला आहिनि, 40 लख ॿार रोडनि ते आहिनि, उहो कंहिं बि स्कूल में कोन आहिनि, ऐं 50 लख ॿार प्राइवेट स्कूल्स में आहिनि, ऐं जेके 40 लख ॿार गवर्नमेंट स्कूल्स में आहिनि उन्हनि में सिर्फ़ु 13 लख ॿारनि वटि डेस्क या बेंच आहे जिते वेही सघनि था, बाक़ी सभु पट ते आहिनि। शायदि पाण सभिनी जा ॿार प्राइवेट स्कूल्स में पढ़नि था, शायदि 90% त घटि में घटि, 99% त घटि में घटि, ऐं पाण तक़रीबन सभु प्राइवेट अस्पतालनि में इलाज करायूं था, त पोइ उहा कहिड़ी अवाम आहे जेका प्राइवेट स्कूल ऐं प्राइवेट हॉस्पिटल ते नथी पहुची सके। हाई स्कूल्स को हम ऑन करें, बार एसोसिएशन पे जिम्मेदारी है। जब हमारी एजुकेशन रेशो ही 30% है तो फिर आपके पास क्या बच गया। हाई कोर्ट बार में हर दिन अपनी ज़िंदगी का आखिरी दिन समझकर काम किया। उन्होंने कहा कि अगर कोई जज ज़रूरतमंदाना इंसाफ फराहम करे तो उसे भी मुश्किलात का सामना करना पड़ता है। कैमरामैन असरन रज़ा के साथ असलम बलोच, वश न्यूज़, मीरपुर खास।